कंधरा के सीनियर सहाफ़ी मोहम्मद इस्माइल कटवर पंहिंजे भाइरनि मोहम्मद असलम, ज़हीर अहमद, मोहम्मद याकूब, अतीकुर रहमान ऐं ॿियनि सखर प्रेस क्लब वारो एहतजाज सां गॾु सखर प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे आहियूं त चाचो अब्दुल गफूर कंधरा शहर में 7 जिरे 5 घंटनि ते मुश्तमिल दुकाननि ऐं 50 एकड़ ज़रई ज़मीन ते ॾाॾे जी मिल्कियत ते कब्ज़ो करे वेठो आहे। मुंहिंजे वालिद नूर मोहम्मद ऐं असांखे चाचो अब्दुल गफूर मिल्कियत मां हिसो न पियो ॾे। सेशन कोर्ट मां असांजे हक़ में फ़ैसिलो अचण बावजूदि बासर अब्दुल गफूर ऐं संदसि पुट मिल्कियत मां हिसो ॾियण लाइ तयारु न आहिनि। असांखे मिल्कियत घुरण सां कूड़नि केसनि में फासाइण तोड़े क़तल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। कंधरा पुलिस असांजी मदद करण बजाए बासरनि जी विंगार वेही रही आहे। SHO कंधरा अलाउद्दीन फुलपोटो साणस बिट बणियल आहे। हुननि वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG सखर, DC सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो त फौरी तौर ते बासर अब्दुल गफूर कटवर ऐं संदसि पुटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजी मिल्कियत जो हिसो ॾियारे असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।